अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला। अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान में कोरोना वायरस जा हानिया जारी। वायरस सबब वधीक 105 मरीज़ फौत। फौतियुनि जो अंग वधी 9010 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2731 नवां केस रिपोर्ट। 2510 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी। मुतासिरनि जो मजमूई अंग 4,45,977 थी वियो। सिंध में कोहीड़े जो राज बरकरार। सखर, लाड़काणो, कंबर, शिदातकोट, नसीराबाद, वगण, दादू, नवाबशाह, मोरो, खैरपुर समेत ॿियनि शहरनि में कोहीड़े सबब मुख़्तलिफ़ रोडनि ते ट्रैफ़िक मुतासिर। मोटरवे पुलिस पारां फोग लाइट्स ॿारे सफ़र करण जी हिदायत। लाइन ऑफ कंट्रोल जे बक्सर सेक्टर ते भारतीय फौज जी बिना जवाज़ फायरिंग, 2 जवान शहीद। ISPR जो चवण आहे त फायरिंग जी ॾेवट में नायक शाहजहान ऐं सिपाही हमीद शहीद थी विया। पाकिस्तानी फौज जी भरपूर जवाबी कार्रवाई में भारतीय फौज जूं बंदूकूं ख़ामोश। वफाकी सरकार एक भेरो बीहर अवाम मथा पेट्रोल बम किराए छड़ियो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 3 रुपया फी लीटर वाध। गासलेट ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत में 5 रुपया फी लीटर इज़ाफ़ो कयो वियो। पेट्रोल जी नई क़ीमत 103 रुपया 69 पैसा ऐं डीज़ल जी नई क़ीमत 108 रुपया 44 पैसा फी लीटर थी वई आहे। नाणेवारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने के 6 साल गुजरी विया। साने में शहीद थियल 132 ॿारनि समेत 147 ॼणनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीबूं रिथियल। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं बि कढियूं वेंदियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शहीदनि जी तस्वीरूं नाॾो ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। नाजायज़ हुक्मराननि में सच ॿुधण जी हिम्मत ई नाहे। अपोज़िशन लीडर खे जेल में रखण जमहूरियत जे ख़िलाफ़ आहे। इस्तीफ़ाऊं एटम बम आहिनि, इस्तेमाल जी हिकमत अमली जोड़ींदासीं। इमरान खान इस्तीफ़ा ॾे, असां मुल्क खे बहरान मां कढंदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं नवाज़ लीग जे सदर शहबाज शरीफ़ सां कोट लखपत जेल लाहौर में मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात दौरान संदसि अमर जे लाॾाणे ते उज़र ख़्वाही पिणु कई।